नाज़रीन, अखियुनि जे माहिर डॉक्टर निसार अहमद मेमण जे विछोड़े ते समूरी सिंध दुख हुयल आहे। टंडो मोहम्मद खान में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन पारां ताज़ती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि पंहिंजा वीचार वंडिया। पेश आहे अब्दुल हफ़ीज़ मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अॼु पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन टंडो मोहम्मद खान पारां मशहूर आई सर्जन डॉक्टर निसार अहमद मेमण जे टीजे जे हवाले सां हिकु तज़ियती मेड़ाको कोठायो वियो। अचो त तज़ियती मेड़ाके में शरीक डॉक्टरनि खां वीचार वठूं। डॉक्टर निसार मेमण जो विछोड़ो जेको आहे तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे ऐं तमामु टंडो मोहम्मद खान ऐं पूरे सिंध लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे, छा कि हुनजी ख़िदमत तमामु घणी हुयूं। आई कैम्प जे हवाले खां हुन जेको आहे नंढे वॾे शहर में ॾींहुं राति लॻी महिनत करे जेको आहे न माण्हुनि खे नूर जी रोशनी बि ॾिनी। डॉक्टर निसार मेमण जो विछोड़ो यकीनन न रुगो टंडो मोहम्मद खान पर समूरी सिंध जे लाइ इंतहाई दुखदायक लम्हो आहे। डॉक्टर निसार मेमण पंहिंजे किरदार में, पंहिंजे जोहर में, पंहिंजे मिज़ाज में हिकिड़ी घण रुखी शख़्सियत हो। सियासी समाजी हवाले सां, इल्मी अदबी हवाले सां, तोड़े सहाफ़ती हवाले सां हुनजो हिकिड़ो पंहिंजो ख़िदमतुनि जो जेको क्रेडिट आहे उहो संदसि ॾांहुं वञे थो, पर संदन जेको मुख्य प्रोफेशनल जेको शोबो मफ़ियाई शोबो जंहिंमें सिहत जे हवाले सां हुनजूं ख़िदमतूं कंहिंखां बि गुझू कोन्हे। शायदि सिंध जो कोड़ो शहर या ॻोठ हुजे जंहिंमें डॉक्टर निसार मेमण अखियुनि खां बेनूर माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ पंहिंजा पेरा न घुमाया हुजनि। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध जो प्रेसिडेंट डॉक्टर निसार मेमण असांजी कैबिनेट जो मेंबर हुयो, फाइनेंस सेक्रेटरी हो PMA सिंध जो, ऐं तमामु डेडिकेटेड, ऑनेस्ट एंड अहिड़ो मतिलबु सादो माण्हू हुउसि, पंहिंजे कम सां कमु रखण वारो ऐं पंहिंजी जेके प्रोफेशन में तमामु मतिलबु उनजी ख़िदमतूं जेकियूं आहिनि पर्टिकुलरली ख़ासि कर ग़रीब माण्हुनि जे लाइ उहो अहिड़ियूं आहिनि जो मतिलबु ज़ाहिर घणी मुदत ताईं यादि रखियूं वेंदियूं। जीअं हिकिड़े आलिम जी मौत हिकिड़े आलम जी मौत हूंदी आहे, हिकिड़े ज़माने जी मौत हूंदी आहे, तीअं डॉक्टर निसार मेमण जहिड़े मसीहा जो इंतकाल जेको आहे सो इंसानियत जी मौत आहे। असांजे टंडो मोहम्मद खान जी हिकिड़ी अज़ीम शख़्सियत ऐं अज़ीम डॉक्टर इन तमामु घणो टंडो मोहम्मद खान जी ख़िदमत बल्कि सॼी सिंध जी ख़िदमत कई। आइज़ जे लाइ वॾियूं वॾियूं कैंपूं लॻाई ऐं माण्हुनि खे उन्हनि जाइनि ते कैंपूं लॻाई जिते को रोड ऐं रस्तो बि न हूंदो हो। अॼु असांजो शहर डॉक्टर जे विछोड़े खां पोइ माना सॼो ॾुख में आहे ऐं असांजी PMA टंडो मोहम्मद खान बि ॾुख में आहे। हलणो त हर कंहिंखे आहे, डॉक्टर साहब जो वञणु इहो सॼी सिंध जो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे, छो जो हुन अहिड़ो शायदि ई को ज़िलो को तहलको रहियल हुजे जिथे डॉक्टर निसार साहब का सर्जरी न कई हुजे, जिथे नादार बेवस मिसकीन माण्हू जेके आहिनि उन्हनि जी सर्जरी करणु। ईअं सरकारी अस्पताल में, प्राइवेट अस्पताल में, ॿियनि अस्पताल में सर्जरी खोड़ थियनि बि, पर उहे माण्हू जिन वटि भाड़ो कोन्हे को उनजे घर वञी उते आम खट ते उनजी अखियुनि जी ऑपरेशन करणु, इहा वॾी कुर्बानी आहे। डॉक्टर निसार मेमण जो जेको विछोड़ो आहे उहो अहिड़ो विछोड़ो आहे जेके कॾहिं बि मरण घड़ी साईं असां हुनखे विसारे नथा सघूं। ऐं इहो हुनजो विछोड़ो ख़ासि करे जेको आहे असां सां, अवां सां, सिविल सोसाइटी सां, पर हुन सां गॾोगॾु जेके ख़ासि करे ग़रीब माण्हू जेके अहिड़ा पोरे त जिन्हनि वटि कुझु बि कोन हूंदो हो, हीउ हुननि जो बि जेको आहे सार लवंदो हो ऐं हुननि जो ऑपरेशन मुफ़्त कंदो हो ऐं हुननि जी ख़िदमतूं कंदो हो, त हीउ वॾो हिकिड़ो नुक़सानु जेको आहे ख़ासि करे ग़रीब अवाम जो थियो आहे। कैमरामैन सब्तैन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़, टंडो मोहम्मद खान।